नाज़रीन, सिंधी सक़ाफ़ती ॾींहं जे हवाले सां मुख़्तलिफ़ इलाइक़नि में सिंधी सक़ाफ़त खे उजागर करण जो सिलसिलो जारी आहे। अॼु काश टीवी जे सेट ते इमरान सारंग सूमरो जो गीत रिकॉर्ड थिए पियो ऐं ही सेट आहे जंहिं ते हिन वक़्तु तमामु तर तयारियूं मुकमिल थी चुकियूं आहिनि। असां सां बाजे ते इमरान सारंग सां साथ ॾेई रहियो आहे उस्ताद आशिक़ अली शेख शमन अली मिराली जा शागिर्द आहिनि, तमामु बहितरीनु मौसीक़ार आहिनि। कीअं पिया महसूसु कयो अॼु इमरान सारंग जे गीत दौरान? तमामु ॾाढो सुठो, फस्ट क्लास मज़ो पियो अचे। तमामु सुठो सिंगर आहे इमरान, तमामु सुठो महसूसु थिए पियो। सक़ाफ़ती रंगनि खे कीअं पिया ॾिसो? सक़ाफ़ती रंग तमामु सुठा आहिनि ऐं सॼी सिंध में थियनि पिया, तमामु मज़ो पियो अचे। इंजॉय पई थिए, ॾाढो मज़ो पियो अचे। इमरान सारंग मौजूदु आहे ऐं इमरान जा खोड़ गीत पहिरियां बि मुख़्तलिफ़ चैनल्स ते अचे। इमरान सारंग कीअं पिया महसूसु कयो अॼु हिन सेट ते? तमामु थोराइतो आहियां, सभ खां पहिरियों त तमामु घणो थोराइतो आहियां काश टीवी वारनि जो ऐं तव्हांजी पूरी समूरी सथ जो जंहिं असांखे हीउ मान अर्पियो आहे। ऐं सभ खां पहिरियां मां इहो ॿुधाईंदुसि तव्हांखे त हीउ असांजो जेको गीत आहे इहो लास्ट ईयर खां ई असां हिन जी ठाहिण जी कोशिशि में हुआसीं, वीडियो ठाहिण जी कोशिशि में हुआसीं। पर हीउ तव्हांजे चैनल जे तवसल सां, तव्हांजे तवसल सां हीउ जेको वीडियो अॼु शूट थिए पियो ॾाढो तमामु बहितरीनु शूट थिए थो ऐं तमामु टीम बि सहकारी आहे। मां तव्हांखे हिन जे बारे में इहो बि ॿुधायां त हीउ असांजो दोस्त आहे, मुंहिंजो नाले मटु आहे इमरान सूमरो, एडवोकेट आहे, वकील आहे जेको पेशे सां, केन शाह सां तालुक़ु रखे थो, जंहिं पंहिंजी फीलिंग्स खे लफ़्ज़नि जी सूरत में शाइरी जे रूप में असांखे हिन पेश कयो ऐं उस्ताद आशिक़ उनखे मदद कराए। इमरान सारंग असां तव्हांखे सम्झ पिया आहियूं, शाइरी ख़ैरपुर नातन शाह जो इमरान सूमरो आहे। जी 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 बिल्कुलु, उहो एडवोकेट आहे, मुंहिंजो दोस्त आहे ऐं मुंहिंजो नाले मटु बि आहे। पोइ उन ही शाइरी लिखी आहे जेकी तमामु बहितरीनु क़िस्म जी शाइरी लिखी आहे, उनखे असां मौसीक़ी में ही तव्हांजे साम्हूं जेको आहे पेश करे रहिया आहियूं। ऐं हीउ जेको वीडियो ठहे पियो, उमेदु आहे त इहो तव्हां समेत सभिनी खे पसंदि ईंदो। हा बिल्कुलु, इन में जेको घणे भाङे जेको हिसो रहियो आहे उहो वधि खां वधि जेकी महिनत रही आहे उहो असांजो दोस्त आहे आसिफ़ मल्हा, जेको तमामु बहितरीनु मौसीक़ार आहे। साद अलवी वारनि सां मुख़्तलिफ़ चैनल्स ते उन परफॉर्म कयो आहे, पाण बि सिंगर आहे, बहितरीनु सिंगर बि आहे ऐं उन सां गॾु लाजवाब क़िस्म जो म्यूज़िक डायरेक्टर बि आहे। उन हिन जी म्यूज़िक तरतीब ॾिनी ऐं मुख़्तलिफ़ उन्हनि सां रवैयनि सां महिनत करे उनखे तमामु बहितरीनु क़िस्म जो ट्रैक ठाहे करे उन असांखे मुहैया कयो आहे। इमरान सारंग साहब जन तमामु बहितरीनु वतन धरती जो गीत, धरती जो गीत हुयो ऐं साईं जन तमामु बहितरीनु जेको आहे जेतिरो हाल हो साईं तव्हां साथ ॾिनो अथई, पूरी टीम जा असां शुक्रगुज़ार आहियूं, ख़ासि करे तव्हांजा वधि में वधि शुक्रगुज़ार जो तव्हां असां सां वधि में ताउन कयो आहे। महिरबानी। ॾाढी ख़ुशी थी हिते परफॉर्म करे ऐं बिल्कुलु ज़बरदस्त गीत हुयो, तमामु बहितरीनु। ऐं हीउ असांजो दोस्त हिन सेट में बि हुयो ऐं बरकत शेख साहब, ॾाढो उन सहकार कयो आहे। हीउ मच ॿारियो आहे, बरकत तव्हां वरी कोशिशि सां मच ॿारियो, इन कीअं लॻो तव्हांखे हीउ सेट? ज़बरदस्त लॻो ऐं सुठो लॻो तमामु। हीउ जेको सेट लॻायो वियो इहो सियासी समाजी अॻुवान आहे ख़लील अहमद सूमरो साहब, हीउ हुनजो फार्म हाउस आहे जिते हीउ सॼो सेट तरतीब ॾिनो वियो ऐं असां हुनजा बि थोराइता आहियूं। हू सिंधी सक़ाफ़त खे उजागर करण जे हवाले सां इलाही कोशिशि कंदा रहिया आहिनि ऐं हिन हीअ हुयूं असांजी उन रिकॉर्डिंग खां पहिरियों जूं ॻाल्हियूं।